ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन खे नओं देरो मां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो आमद थी आहे। आसिफ अली ज़रदारी शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़िरी भरे गुल रखी फातिहा ख़्वानी कई आहे। आसिफ अली ज़रदारी सां MPA फरियाल टालपुर ऐं सोहेल अनवर सियाल बि गॾु हुया। अहम ख़बर आहे अपडेट कंदासीं नाज़रीन खे नओं देरो मां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो आमद थी आहे। आसिफ अली ज़रदारी शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़िरी भरे गुल रखी फातिहा ख़्वानी कई आहे। आसिफ अली ज़रदारी सां MPA फरियाल टालपुर ऐं सोहेल अनवर सियाल बि गॾु हुया। ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन खे नओं देरो मां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो आमद थी आहे। आसिफ अली ज़रदारी शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़िरी भरे गुल रखी फातिहा ख़्वानी कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन खे नओं देरो मां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो आमद थी आहे। आसिफ अली ज़रदारी शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़िरी भरे गुल रखी फातिहा ख़्वानी कई आहे। आसिफ अली ज़रदारी सां MPA फरियाल टालपुर ऐं सोहेल अनवर सियाल बि गॾु हुआ। ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन खे नओं देरो मां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो आमद थी आहे। आसिफ अली ज़रदारी शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़िरी भरे गुल रखी फातिहा ख़्वानी कई आहे। आसिफ अली ज़रदारी सां MPA फरियाल टालपुर ऐं सोहेल अनवर सियाल बि गॾु हुआ।